ठिकराठो वेझो ॻोठु अयूब वेवाण में बेसिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ स्कूल में 23 मार्च जे हवाले सां तक़रीब कई वई। उन हवाले सां रिपोर्ट करायो आहे अरबेलो माता। ठिकराठो वेझो ॻोठु अयूब वेवाण में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां हलंदड़ स्कूल में 23 मार्च योम दफ़ा जे हवाले सां तक़रीब कोठाई वई, जंहिंमें कलमदान मोहम्मद हसन मंगी समायत सीनियर उस्तादनि समाजी अॻवाननि ख़िताब कयो ऐं शागिर्दाणनि तक़रीरूं टेबलोज़ खाका तोड़े क़ौमी नगमनि ते रक़्स कयो। इलाइक़े जे सियासी समाजी माण्हुनि ऐं वालिदैन वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां उस्तादनि ऐं शागिर्दनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ही मुल्क वॾी जदोजहद सां असांखे मिलियो आहे। असांजी वॾड़नि जो इन में रत खून शामिल आहे, जंहिंजे करे ही वतन असांखे मिलियो आहे। सो हिन वतन जो क़दुरु कयो वञे ऐं ही वतन असांखे तमामु घणी क़ुर्बानीनि जे नतीजे में वजूद में आयो। जो अॼु असां हिते विलेज अयूब वेवाण में आफ्ताब मॉडल एलिमेंट्री स्कूल तरफ़ां प्रोग्राम मुनक़िद कयो आहे, जंहिंमें तव्हां तक़रीरूं ऐं खोड़ सारा ॿिया बि सेगमेंट ॾिठा हूंदा। ही जेको प्रोग्राम थी रहियो आहे हिकिड़े नंढड़े ॻोठ में, अल्हम्दुलिल्लाह इंतिहाई बासलाहियत ॿार आहिनि ऐं ॻोठनि जे अंदरि सिंध जे तक़रीबन ॻोठनि में अल्हम्दुलिल्लाह वॾी हिकिड़े क़िस्म जी तब्दीली महसूस थी आहे। ॿार एजुकेशन में वाबस्ता आहिनि एजुकेशन सां। सिंध एजुकेशन फाउंडेशन जी मदद सां जेके इदारा जिते जिते क़ाइमु आहिनि उन्हनि में बहितरीनु हिकु रिज़ल्ट मौजूदु आहे। इहा सिंध हुकूमत जेके जस आहे जन अहिड़नि नंढड़नि ॻोठनि में अची करे गुलो गुलज़ार कयो आहे ॿारनि खे। अॼु असां तमामु ख़ुशि आहियूं ऐं 23 मार्च जे हिसाब सां तक़रीबन ॿारनि तक बहितर परफॉर्म कयो आहे हिते असांजे हिन स्कूल में। ऐं असां जस पेश कयूं था पिया ऑपरेटर साहब मोहम्मद अयूब साहब जंहिं ही प्रोग्राम रिथियो आहे, जिथे माण्हुनि में इहा अवेयरनेस माना पैदा कई आहे त बाबा तालीम जे लाइ ऐं 23 मार्च जे हिसाब सां ॿारनि तक़रीरूं कयूं त सभिनी माण्हुनि में इहो शऊर आयो आहे। घर में असां हिकिड़ो प्रोग्राम मुनक़िद करायो आहे, जंहिंमें असां उन्हनि अॻवाननि खे यादि कयूं था जंहिं पाकिस्तान जे हिन ठाराह में तमामु घणो वधि खां वधि हिसो वरितो ऐं आख़िरकार पाकिस्तान खे हिकिड़ी हतमी शिकिल ॾिनी, जंहिंमें अॼु असीं आज़ादु पाकिस्तान में आज़ादु रियासत में रहूं था ऐं असां आसानी सां पंहिंजे इबादत गाहुनि ॾांहुं ऐं मस्जिदनि ॾांहुं ऐं पंहिंजे हर उन कमकार खे आसानी सां करे सघूं था। हमारा 23 मार्च 1940 को करारदार पाकिस्तान पेश की गई थी। इस दिन हम बहुत खुशी से मनाते हैं ये दिन। कैमरामैन गुलाम हुसैन राजड़ सां गॾु अरबेलो मातम, आवाज़ टीवी न्यूज़, ठिकराठो।